है कि पिछले कई सालों से हमारे जो बाला अफसरान हैं वतीन टेलीकॉम कंपनी के, उनकी जुल्म और ज़्यादती की वजह से हम लोगों ने यूनियन बनाई, जिसके अंदर 150 से प्लस हमारे वर्कर हमारे साथ हैं। जुल्म ज़्यादती ये है कि ना हमारे प्रमोशन होते हैं, ना हमारे जो है TAD हैं। खबर शामिल कंदासीं जिते प्रेस क्लब आडो HRSG आउटसोर्सिंग प्राइवेट लिमिटेड एम्प्लॉइज यूनियन हैदराबाद रीजन हेड मीरपुर खास जे मुलाज़मन जो यूनियन जनरल सेक्रेटरी इनायतुल्ला राव जो सीनियर वाइस प्रेसिडेंट अज़ीम काका जी अगवानी में टंडोलियार प्रेस क्लब सामूं मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिन वक्त मुज़ाहिरे में मौजूद आहे हज़ूर बैश कासकेली। जी हज़ूर बैश कासकेली। जी इन वक्त मौजूद आहियां टंडोलिया प्रेस क्लब सामूं, जिथे वतीन वर्कर यूनियन जो मुतालबन के लिए एहतजाज मुज़ाहिर किया। हिन वक्त उहे कारकुन मौजूद आहिनि, उन्हनि पुछंदासीं छा मसला आहिनि। मसलो दरअसल ही आता सी वतीन टेलीकॉम जा सब मुलाजिम आहियूं ऐं असां सां कंपनी जूं नाइंसाफ़ियूं जेके से हद खां वधीक वधी वियूं आहिनि, जंहिंजे करे असां मजबूरन माने जेको आहे सो यूनियन ठाही, यूनियन रजिस्टर्ड कराई। असां वटि CBA सर्टिफिकेट भी आहे। पोइ असां कंपनी खे चयो त असां सां वेहो टेबल टॉक कयो ऐं माने जेको आहे सो जेके असांजा केस हलनि पिया हेॾां होॾां, इन्हनि जो को न को हल कढो, पर कंपनी असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु कान्हे का। जंहिंजे करे कंपनी छा कयो आहे, कल्ह असांजो जेको GM आहे साकिब मंगरियो, उन जेको आहे सो कल्ह माने जेको आहे FIR कटराई आहे। असांजे अब्दुल सत्तार खोसो साहब जेको सदर आहे ऐं गुलाम शबीर सोलंगी जेको ड्राइवर आहे, कूड़ी FIR कटी अथनि ऐं जंहिं जेको उन्हनि में ॼाणायो अथनि त 19 तारीख़ जेको आहे सो केबिल कटी आहे। भले तव्हां ॾिसी सघो था 19 तारीख़ केबिल न कटी आहे। असांखे कूड़नि केसनि में फासाई यूनियन तां हथ खणणु था चाहियूं। असां गुज़िरियल 2007 खां वठी 6000 रुपए गाड़ी असां हिन कंपनी में मुलाज़मत कई आहे। असां तक़रीबन सभु मज़दूरनि जेको न काफ़ी वक़्त खां कंपनीअ जो असांखे सहूलियत हुयूं, जेके भल ऑफिसर पाण में खायो पियो मिलियो जुलियो, वक़्तनि में वक़्तनि ऑफिसरनि जी करप्शन था उहे ऑफिसर कढंदा विया। हींअर जॾहिं असां तक़रीबन महांगाई जे दौर में तंगी जे करे असां पंहिंजी यूनियन ठाही ऐं यूनियन जे थ्रू असांजो पंहिंजो केस हैदराबाद लेबर कोर्ट में हले पियो। उन जे थ्रू ऑफिसर असांखे यूनियन तां हथ खणण जे लाइ असांखे ब्लैकमेल करे असांजो सदर आहे यूनियन जो सत्तार खोसो ऐं ड्राइवर असांजे उनखे नामालूम अफ़राद जे अॻियां जेको न खणाए गुम कराए छॾियो अथनि। असां उन जे बारे में हड़ताल कई आहे। हिकिड़ो त असांखे हिन महांगाई जे दौर में कंपनी पंहिंजूं सहूलियतूं मुरादूं पूरियूं कान थी ॾिए। ॿियो असां ग़रीब वर्करनि सां नाइंसाफ़ियूं करे हिननि खे मुख़्तलिफ़ कूड़ा केस करायो ॿधराइनि पिया। वतीन टेलीकॉम HRSG कंपनी आहे, असां हुनजा मुलाज़िम आहियूं। असांजी हिकिड़ी यूनियन ठहियलु आहे, यूनियन जो हिकिड़ो सदर चूंडियल आहे अब्दुल सत्तार खोसो का। उनखे बेगुनाह FIR कूड़ी कटायो, उनखे राति जे टाइम नामालूम अफ़राद गाॾी में अगवा करे विया आहिनि। असां जॾहिं मैनेजर साहिब खां पुछियो त भाई हीअ असांजे सदर साहिब खे केरु खणी वियो, त चई कंपनी वारनि FIR कटाई आहे। जॾहिं त FIR आहिनि ख़ुदि कटाई आहे ऐं जॾहिं FIR कटाई वई आहे त पुलिस जो कमु हूंदो आहे त निशानदी करणु, त छा मसइलो आहे। जॾहिं असांजे साकिब में ख़ुदि वञी उन्हनि माण्हुनि खे हथु खणी चयो आहे त हीउ माण्हू अथव, हिन खे गिरफ़्तार कयो वञे। पहिरीं उन पुलिस वारनि ॿिए खे कयो, उन खां ड्राइवर ॿिए खे कयो। असां पंहिंजे आला ऑफिसरनि खे गुज़ारिश कंदासीं नायल ऑफिसर खे हटायो वञे ऐं पाण छानबीन कनि ऐं असांजा मुतालबा जेके जाइज़ आहिनि उहे पूरा कया वञनि। इन जो चवणो हो त असांजे कारकुननि मथां जेके कूड़ियूं FIR दाख़िल कयूं उहे ख़तमु करे असां जेके जाइज़ जेके हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। जी